वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि शुरुआत कंदासीं। PTI ते गैर क़ानूनी फॉरेन फंडिंग साबित थी वई आहे। इमरान ख़ान जो हल्फ़ी बयान बि कूड़ो करार ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन जे रुकनी बेंच PTI जे फॉरेन फंडिंग जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो नेठि ॿुधाए छॾियो। फ़ैसिले में ॿुधायो वियो आहे त अकाउंट्स लिकाए आइन जी भञगड़ी कई वई। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे आगाह कंदा हलूं। PTI ते गैर क़ानूनी फॉरेन फंडिंग साबित थी वई। इमरान ख़ान जो हल्फ़ी बयान बि कूड़ो करार ॾिनो वियो। इलेक्शन कमीशन जी रुकनी बेंच PTI जे फॉरेन फंडिंग जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो नेठि ॿुधाए छॾियो। फ़ैसिले में ॿुधायो वियो आहे त अकाउंट्स लिकाए आइन जी भञगड़ी कई वई। PTI 34 परॾेही कंपनियुनि ऐं 351 कारोबारी शख़्सियतुनि खां फंड वरिता। फ़ैसिले में ॿुधायो वियो आहे त अमेरिका, ऑस्ट्रेलिया ऐं UAE खां फंड हासिल कया विया। PTI अकाउंट्स बाबति ॿुधाइण में नाकाम रही। 16 अकाउंट्स लिकाइण जी कोशिश कई वई। इलेक्शन कमीशन चयो आहे त इमरान ख़ान जो पार्टी अकाउंट ऐं जमा करायल फार्म 1 ग़लत बयानी ऐं कूड़ ते ॿधल आहे। PTI खे शोकाज़ नोटिस बि जारी कया विया। इलेक्शन कमीशन जे रुकनी बेंच PTI फॉरेन फंडिंग जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो नेठि ॿुधाए छॾियो आहे। फ़ैसिले में ॿुधायो वियो आहे त अकाउंट्स लिकाए आइन जी भञगड़ी कई वई।